मां ग़रीब फारूक शहर अदा माइन के पैसा मिलता पिया आहिनि बिलाल भुट्टे वारा जेका भेण जी ॾींदी पई आहे इहो यार तरीक़ो त कोन्हे। असांजी भेण सुबुह जो वेंदियूं लाइन में बीठियूं आहिनि बाक़ाइदा पैसा मिलंदा न आहिनि। उन खां बाद शाम जो पैसा मिलंदा आहिनि। उन खां बाद असांजी भेण जो 1000 रुपयो कटियो वेंदो आहे। इहो छो भला? तव्हां पढ़ लिखिया हो सरकारी माण्हू हो जेके हो बिलाल भुट्टे वारा हो बिलाल भुट्टा अदा उन्हनि जी माइन जे पैसनि में नंबर में माना अकाउंट में पैसा मोकिलियो न जंहिंजो कार्ड आहे उन नंबर ते अकाउंट में मोकिलियो न 1000 उनजो कर्जे न को बचनि सही। असांजी भेण शाम में एॾी गर्मी में लोह अची बीठियूं लाइन बल जिते किथे लाइन बीठी आहे। इहो तरीक़ो न तव्हां पैसा मोकिलिया आहिनि उनजे कार्ड में मोकिलियो उनजे नंबर ते मोकिलियो अकाउंट में सिधो अचनि। 1000 ते 10 रुपया त कटनि। हाँ 1000 ते भले 20 कटनि उहे भला ऐं एॾो जेतिरा माइन खे पैसा कोन मिलंदो ओतिरा ॿिया कमाई वेंदा आहिनि। कुझु सोचियो भाउ कुझु ख़्यालु कयो रश लॻी पई कहिड़ी लॻी पई रश वई।